नाज़रीन, बदीन में जमात इस्लामी जे सरहद मुल्क में वधंदड़ पेट्रोल जे अघनि ख़िलाफ़ सैयद अली मर्दान ऐं ॿियनि जी अॻवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो वियो। उन हवाले सां ॾिसूं था इमरान अब्बास जी हीअ रिपोर्ट। बिल्कुल मुल्क में पेट्रोल की कीमतन में मुसलसल इजाफे का महंगाई में भी इजाफो थी चुको है। इन वक्त जमात इस्लामी पारा बदीन प्रेस क्लब अॻियां एहतजाजी धरणो हयो वियो आहे। हिते मौजूद अॻवाननि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु जो एहतजाजी मुज़ाहिरो हालिया हुकूमत निगरान हुकूमत तरफा पेट्रोलियम मसनूआत की कीमतन में बेतहाशा ज़ालिमाना इजाफे के खिलाफ अमीर जमात इस्लामी पाकिस्तान मोहतरम सिराजुल हक साहब की अपील ते पूरे पाकिस्तान में कयो पियो वञे। इन्हीं सिलसिले में ये रैली अॼु बदीन में भी कई पई वञे। जेका निगरान हुकूमत आई है उन्हें पेट्रोल और डीजल की कीमतन के अंदर इजाफो किया है, जैसे कर अटो महंगो थियो है, खंड महंगी थी वही है, तेल आयल हर शय महंगी थी वही है, खाद यूरिया महंगी है। अवाम खुदकश करण ते पान के मारण ते मजबूर है, परेशान है। अॻवाननि जो यही चवणु है रोज पेट्रोल की कीमतन में इजाफे का जेके हिते जी अवाम है वो खुदकुशी करण ते मजबूर थी पई है। बिलखुसूस निगरान हुकूमत पारा जेको हींअर पेट्रोल की कीमतन में इजाफो कयो है, उन खां पोइ महंगाई में भी इलाही इजाफो थी चुको है। जमात इस्लामी मुतालबो कयो है त फौरी तौर ते पेट्रोल की कीमतन में जेको इजाफो कयो है उनके वापस साॻी कीमतन ते आंदो वञे ताकि गरीब अवाम जेको है सो इज्जत सां हिते हिन मुल्क में जी सके।